ھنݣورجا में درगाह पीर मशाइख़ जे रफ़ासिन घर मां चोरी वाक़े ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो कयो। सनन चवणो हो त गुज़िरियल ॾींहुं ऑपरेशन करे घर ड्राहे पट कया, जंहिं बाद सामान खुलियल आसमान हेठि पियल हो। अणॼातल जवाबदार सोना ज़ेवर, अनाज ऐं ॿियो सामान खणी फ़रार थी विया आहिनि। अब्दुल जब्बार चांग खां वधीक तफ़सील मालूम कयूं था। जी अब्दुल जब्बार चांग। जी बिल्कुल ताहिरा के ॿुधाईंदो हलां। दरगाह पीर मशाइख़ साईं जे मतवली फक़ीर गुलाम हुसैन जे भाउ फक़ीर غلام सरवर तुन्यो जे घर मां हज़ारे रुपयनि जी चोरी वाक़े जे ख़िलाफ़ अॼु तन्या برادري जे माण्हुनि जंहिंमें غلام सरवर तुन्यो, जंहिंमें शबीर तुन्यो, नज़ीर अहमद तुन्यो जी अॻुवाणी में प्रेस क्लब पहुची एहतजाजी मुज़ाहिरो करे धरणो आयो वियो। एहतजाज कंदड़नि ताइनियूं सां ॻाल्हाईंदे इल्ज़ाम लॻायो त दरगाह पीर मशाइख़ साईं जे क़ब्रिस्तान में इंक्रोज हटाइण लाइ ऑपरेशन दौरान फक़ीर غلام सरवर तुन्यो जे घर जी चौदीवारियूं ड्रायूं वयूं, जंहिं सबब घर जो सामान खुलियल आसमान हेठि रखियल हो। गुज़िरियल राति नामालूम हथियार बंदना सां हथियारनि जे ज़ोर ते सोना ज़ेवरात, अनाज ऐं ॿियो कीमती सामान ज़बरदस्ती खणी विया आहिनि। ھنङورجا थाणे ते रफेड़ी एंट्री दाख़िल कराई आहे। पुलिस ॿिनि जवाबदारनि खे बि गिरफ़्तार कयो आहे। महिरबानी जी अब्दुल जब्बार चांग तफ़सील ॾियण लाइ।